सेवण खां ख़बर शामिल कयूं पिया। तालका रिपोर्टर महमद सफ़र सेवानी जे रिपोर्ट मुताबिक़ सेवण शहर जे खोसा मौला में यूनानी हकीम एशेस्की उस्ताद मथां पाड़े जे ओबाश आवारा नौजवाननि तरफ़ां हमिलो करे ज़ख़्मी करे विधो। हकीम उस्ताद पारां इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ लाइ अपील। खोसा मौला तजर स्कूल जे भरिसां यूनानी हकीम अब्दुल वाहिद उर्फ़ सरवर चना ऐं एशेस्की उस्ताद इमदाद अली चना सिंध प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे पाड़े में 3 ओबाश आवारा क़िस्म जा नौजवान रहनि था, जेकी केतिरा चकर जे केतिरा दफ़ा असां सम्झायो पर उहे न मुड़िया। नेठि काल्ह 4 बजे शाम जो असांजे घर जे भरिसां ट्यूशन सेंटर में ओचितो दाख़िल थिया, जंहिं ते एशेस्की उस्ताद मन करण ते असांजे मथां लठियुनि ऐं सरोटा हणी असांखे सख़्तु ज़ख़्मी करे विधो। उन मौक़े ते वधीक हकीम अब्दुल वाहिद उर्फ़ सरवर चना ऐं एशेस्की उस्ताद इमदाद अली चना मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अदा मुंहिंजो नालो अब्दुल वाहिद उर्फ़ गुलाम सरवर चन्नू आहे। मां खोसा माला तजर स्कूल जे भरिसां रहंदो आहियां ऐं हीउ जेको वाक़ियो थियो आहे कल्ह मंझंदि जो 4 बजे थियो आहे। असां इन ई पाड़े में रहंदा आहियूं, मुंहिंजा पाड़ेसरी बि आहिनि। काफ़ी टाइम खां वठी हीउ जेको बि आहे सो झड़पूं ॾींदा रहंदा आहिनि। ओबाश छोकिरा आहिनि, 3 छोकिरा आहिनि, पंहिंजो पाण में आवारा क़िस्म जा आहिनि। इहे हमेशह असांजे घर में अंदरि गिड़ियो वेंदा आहिनि। इहे नाजाइज़ियूं काफ़ी टाइम खां कंदा रहंदा आया आहिनि। कल्ह मंझंदि जो मां पंहिंजे घर में वेठो हुउसि। मुंहिंजो भाउ ट्यूशन सेंटर पढ़ाईंदो आहे त जीअं मासूम ॿार ट्यूशन जे आया तीअं ई हुननि जे पोयां छोकिरो घड़ी पियो। ट्यूशन सेंटर ते नूर हसैन नालो आहे छोकिरे जो, बख़्शल जो पुटु आहे, बख़्शल सियाल जो। पोइ अंदरि घिड़ी आयो त मूं हुनखे चयो त तूं बाबा अंदरि छो घिड़ी आयो हुई? मां तुंहिंजी अम्मीअ खे सॾु थो कयां। त मुंहिंजे बिरादर हुनखे हथ मां झले बीठो। मां दर ठुड़कायो। जीअं मूं दर ठुड़कायो त हुनजो ॿियो भाउ गुलू जेको आहे उहो जीअं उन दर खोलियो त मूं हुनखे चयो तूं पंहिंजी अम्मीअ खे सॾु कर। त उन खणी सिर हईं, मूंखे उहा सिर हईं। उनखां पोइ हू जेको ॿियो नूर हसन हो उन वरी मुंहिंजो भाउ आहे जेको हकीम साहिबु, वरी उन सां उहो विढ़णु शुरू थी वियो हलियो। शाम जो तक़रीबन 4 साढा 4 जो टाइम हो ऐं ट्यूशन जा ॿारड़ा वीचारा हुआ, उन्हनि में ख़ौफ़ फैलिजी वियो। उस्ताद हुआ, घिटीअ जा मौज़िन बि, सॼो पाड़ो परेशान आहे हिननि मां। त इहे मुख़्तलिफ़ वक़्तनि में तंग कंदा रहनि था माण्हू खे। असांजे लाइ वॾो मसइलो आहे।